सकाफ़त जो ॾियारो मुबारक हुजे। ऐं सकाफ़त जो ॾियारो तव्हां मुंहिंजो क्लियर करे चुको त असां अगाटो सां मोहबत करियूं था। जीअं पहिरीं तारीख़ ते 1 डिसंबर ते ऐलान थियो आहे 1 तारीख़ ते सकाफ़त जो ॾींहुं मल्हाईंदासीं, पर पूरी सिंध हिन महिनू अॻु में सकाफ़ती रंगनि सां निकिरी वई आहे। इहो सबूत आहे, इहो हिकिड़ो अञाण आहे त असीं पंहिंजी कल्चर सां, असीं पंहिंजी सिंध सां मोहबत कयूं था। ऐं रही ॻाल्हि त असां वटि अॼु थोरो कचहरीअ में दोस्त शार्ट आहिनि, इलाही घटि आहिनि, जंहिंमें काफ़ी नाला बि नथा खणी सघूं। सरवर साहब या XYZ ॿिया जेके बि आहिनि, त अलाए दावत ग्रुपनि ते हली हुई, सभई पंहिंजो प्रोग्राम सम्झनि हा, हलिया अचनि हा, सुठी ॻाल्हि हुई। ऐं प्रोग्राम माण्हुनि जी घटिताई या हिकिड़ो असां इहो ई पंहिंजे पाण में पूरो राउंड असां अदबी प्रोग्राम करियूं, मज़हबी करियूं, सकाफ़ती करियूं, समाजी करियूं, इहो ई पंहिंजा पाण में माण्हू उहे बि असां मां शार्ट थींदा वञनि, तोड़े जो असां ॿिया माण्हू पैदा करियूं। मुंहिंजी ॻाल्हि कान आहे, हीअ जेके बि असां माण्हू आहियूं उहे शेख साहिब जी पैदावार आहियूं, ठीकु आहे, पर असां अञा ताईं ॿियो को माण्हू पैदा न आहे कयो। असांखे घुरिजे त असीं माण्हू पैदा कयूं। ऐं बहरहाल वधीक टाइम कोन थो वठां, वरी को ॿियो दोस्त कराईंदो, महिरबानी।